हैदराबाद में खैराती स्कूल की आड़ में धरती धड़िन हिंदू बिरादरी के प्लाटन से बासर सचल जोयो ऐं संदसि घरवारी सादिया जोयो पुलिस की मदद से कब्जो करे वरतो है। महबूब न्यूज़ की इन्वेस्टिगेशन रिपोर्ट मूजिब भिटाई नगर में रहंदड़ मुतासिर हिंदू बिरादरी के कपल कुमार, अमर, जयराम और विनोद कुमार के भिटाई नगर में प्लाटन से अल रहमान हेवन में रहंदड़ बासर सचल जोयो ऐं संदसि घरवारी कब्जो करे वरतो है। कब्जाखोरन अल रहमान हेवन की बाउंड्री तोड़े भिटाई नगर की स्कीम में हिंदू बिरादरी के प्लाटन से कूड़न कागजन ऐं मुख्तियारकार इल्ताफ़ कोरेजो की मदद से कब्जो पक्को करण की कोशिश कई है। याद रहे तो 6 महीना पहले अड़े साॻे ई तरीक़े से भेमराज दीवान के प्लाट की भित भञी प्लाट से कब्जो किया वियो। संदसि मज़ाहम ते भेमराज ते मन घड़त FIR दाख़िल कई वही हुई। भेमराज अड़े अमल का खौफ़ज़दा थी प्लाट ता हथ खणी वियो ऐं सादिया जोयो हथ ठोकी FIR ता हथ खणी वही हुई। साॻे ई तरीक़े से इन भेरे कपल कुमार वारन के प्लाटन से कब्जो किया पियो वञे। संदन घर में गिड़ी डंडा बरदार माण्हुनि ज़रिए मथन तशद्दुद पिणु कयो वियो। अड़े अमल खिलाफ़ भिटाई नगर यूनियन ऐं इलाइक़े वासियुनि की मदद से ॼाणायल जवाबदारनि ते थाने ते FIR दाख़िल कराई वई है। FIR दाख़िल थियण बावजूद सादिया जोयो के असर सूख करे पुलिस खेनि गिरफ़्तार न कयो। उल्टो पुलिस सादिया जोयो की वंगार वहंदे रात जो 2 वगे PSP हसनैन वारिस पंहिंजी टीम से गॾु संदन घर से चढ़ाई कई, जंहिं दौरान कपल कुमार घर में मौजूद न हो। वरी ॿिए ॾींहुं भी भिटाई नगर के सब इंस्पेक्टर पंहिंजी टीम से संदन घर से चढ़ाई कई, पर हिन भेरे भी कपल कुमार खेनि न मिलियो। मुतासिर हिंदू बिरादरी महबूब न्यूज़ के हेड ऑफिस पहुची पुलिस की चढ़ाई जा CCTV फुटेज ऐं प्लाटन के कब्जे जा ॿिया सबूत ॾिना ऐं दाहींदे चयो त हिननि सां ज़ुल्म की इंतहा कई वई है। सादिया जोयो SSP हैदराबाद के भी गलत गाइड कंदी रही है। हिननि चयो त सादिया जोयो खैराती स्कूल की आड़ में 3 प्लाटन से कब्जो करे चुकी है। उन खिलाफ़ इंतजामिया को भी कदम खणण लाइ तैयार न आहे। हिननि ॿुधायो त SHO भिटाई नगर ऐं सब इंस्पेक्टर कब्जाखोरनि सां मिली खेनि प्लाटन तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि सूबाई वज़ीर जाम खान शोरो, अॻूणे चेयरमैन काशिफ शोरो, DIG हैदराबाद, SSP हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई है त कब्जाखोरनि सचल जोयो ऐं संदसि घरवारी सादिया जोयो खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे हिननि सां इंसाफ़ कयो वञे ऐं प्लाटन ते कयल कब्जो ख़त्म कराए खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे।